अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, सिंध जे ज़िले लाड़काणे जी सुञाणप अज़ीम तहज़ीब मुअन जे दड़े सां आहे। जीअं मुअन जो दड़ो सिंधी सक़ाफ़त जी अज़ीम तहज़ीब आहे त अहिड़ी तरह लाड़काणे ज़िले में पिणु अज़ीम शख़्सियतनि जनम वरितो आहे, जिन में बाबा सिंध कामरेड हैदर बख़्श जतोई, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो, नंढे खंड जो ॾाहो कामरेड सोभो ज्ञान चंदाणी ऐं ॿिया खोड़ सारा अनेक नाला आहिनि जेके ॻणाए सघजनि था। उन्हनि मां हिकिड़ो नालो रिज़वान अली उमराणी जो बि आहे, जेको तदरीसी शोबे सां पिणु वाॻियल रहियो। रिज़वान अली उमराणी जिते जिते वियो इल्म जे फैलाव में पंहिंजो किरदारु अदा कंदो रहियो ऐं पाण नामियारो मुसविर पिणु आहे। संदसि रंगनि वारी ॿोली में बि सिंध जा सूर ऐं जागरता समायल आहे। रिज़वान उमराणी सिंध में जिते बि नौकिरीअ सां ड्यूटी कयईं, सिंध में उतां जा माण्हू खे साईं रिज़वान जे नाले सां सुञाणनि था। अॼु असां सां स्टूडियो में साईं रिज़वान अली उमराणी साहिबु गॾु आहिनि। अॼु संदसि सॼी ज़िंदगी जे इन सफ़र जे बारे में मुसवरी ऐं रंगनि जे हवाले सां साणसि ॻाल्हि ॿोल कंदासीं। वॾी महिरबानी साईं, तव्हां असांखे टाइम ॾिनो प्रोग्राम में। रिज़वान साहब, पहिरीं तव्हां मूंखे ॿुधायो त मुसवरी आहे छा? मुसवरी एहसास ऐं जज़्बनि खे, कैफ़ियतुनि खे, इंसान जे उद्दमनि खे रंगनि में ऐं लकीरुनि में ऐं हिकिड़े रिदिम में ज़ाहिर करण जो, इज़हार जो नालो आहे मुसवरी। मतिलबु माण्हू पंहिंजे जज़्बनि जी अकासी करे सघे थो रंगनि जे ज़रिए, पंहिंजे जेको ॾात ॾिनल आहे अलाह ताला जे तरफ़ां, उन जे ज़रिए पंहिंजा जेके जज़्बा आहिनि उहे पेंट करे सघे थो। हा, ईअं त मुसवरी जी वरी शोभा इहो थियो पर्सनल त मुसवर छा पेंट करे उहो पोइ शोभा खणंदो आहे। नज़ारा आहिनि, इंसान आहिनि, उन्हनि जूं कैफ़ियात आहिनि, समाज में जेके दुख दर्द आहिनि, ईअं त फैलाव इज़हार जो उन माण्हूअ ते डिपेंड थो करे त उन में केतिरियूं वसतूं आहिनि, केतिरा उन सफ़र कया आहिनि, या कहिड़ा क़िस्म जा तजुर्बा थिया आहिनि। पोइ उहे असांजे ऑब्ज़र्वेशन जेका थिए थी या असांजे शऊर खां लाशऊर में था वञनि, वरी लाशऊर ऐं शऊर जो जॾहिं तालमेल थो ठहे त पेंटिंग थी ठहे। इहो आहे तख़लीक़ी अमल। साईं, जीअं तव्हां चयो त तख़लीक़ी अमल या इज़हार जज़्बनि जो, रवैयनि जो, या पंहिंजे महसूसात खे, पंहिंजे जेको बि इंसान जूं जेके बि शयूं महसूसु करे थो, ॾिसे थो, नज़ारा आहिनि, उन्हनि खे रंगनि जे ज़रिए उन्हनि खे शेयर करे थो, ॿुधाए थो, एक्सप्रेस करे थो। हिकिड़ो त हूंदो आहे गुफ़्तगू करे माण्हू पंहिंजे जज़्बनि जी अकासी कंदो आहे ॻाल्हाइण में। रंगनि ज़रिए जेके जज़्बा शेयर थियनि था, जेके शयूं माण्हू सोचे थो, उन्हनि खे जॾहिं रंग जे ज़रिए उन्हनि जो नुमा करे थो, त उहा कैफ़ियत ॻाल्हाइण वारी कैफ़ियत खां कीअं मुख़्तलिफ़ ऐं कीअं दिलचस्प आहे? उहा मुख़्तलिफ़ त असां न चवंदासीं, अलबत्ता ॻाल्हाइण खां वधीक दिलचस्प आहे जो उन में रंग आहिनि, ऐं ॻाल्हाइण में बि तसवर में रंग त पैदा थियनि था, मगर हो हिकिड़ा जीता जागता रंग हूंदा आहिनि जेके वधीक कैफ़ियतनि खे गहरो बि कंदा आहिनि, वसी बि कंदा आहिनि। जो रंग माण्हुनि जा ऐं रंग ई असरअंदाज़ बि थींदा आहिनि, ऐं रंगनि जी वरी पंहिंजी फ़नामीन आहे, पंहिंजियूं मीनिंग्स आहिनि, ऐं रंग माना रखंदा आहिनि वरी जॾहिं कंपोज़ थींदा आहिनि। जीअं रंगनि जे अगरि अभ्यास ते असां रंगनि जे तशरीहात ते ॻाल्हाईंदासीं त 3 प्राइमरी कलर्स आहिनि जंहिंमां दुनिया जा सभु रंग ठहंदा आहिनि। रेड आहे, येलो आहे, ब्लू आहे। हाणे जॾहिं इहो कंपोज़ थींदा आहिनि तॾहिं पंहिंजी माना बदिलाईंदा आहिनि। हूअं नफ़्सियात जे इल्म में या मुसवरीअ जे इल्म में रंग मुख़्तलिफ़ जज़्बनि जी नुमाइंदगी कंदा आहिनि। मिसाल असां रेड था त रेड कलर जेको आहे सो तख़लीक़ जो बि रंग आहे, हिकिड़े खून जो बि रंग आहे, हिकिड़े गुल जो बि रंग आहे। त कंपोज़ थियण खां पोइ हुनजी माना थी त रेड वरी वार्म कलर, इहो कलरनि जी त वरी वॾी हिकिड़ी हिस्ट्री थी वेंदी।
अच्छा, रंगनि जी ॿोलीअ खे सम्झणु आसान आहे या ॾुखियो? हिकिड़े मुसवर जी हैसियत में तव्हां त हुनखे सम्झी था वञो, पर आम माण्हू हुनखे सम्झण जी हिस रखे थो या न? हीअं न त हे ॾिसण जो आर्ट आहे, आर्टिस्ट जी जेका कैफ़ियत आहे उहा समाज जी कैफ़ियत थी थिए, छाकाणि त उहो हिन समाज में रहे थो। पोइ ॾिसंदड़ जेको आहे कंहिं पेंटिंग खे ॾिसे थो जंहिं वक़्त में, त उहो इन्वॉल्व थो थिए उनजी फीलिंग सां, ऐं हर को उन खे पंहिंजे अंदाज़ सां परसीव करे थो। हिकिड़ो पोइ उहो चाहे प्रोफेसर हुजे चाहे गॾु गाॾो हलाईंदड़ हुजे, छाकाणि त रंग ॿोलीअ जा ऐं लफ़्ज़नि जा मोहताज न आहिनि, उहे इंटरनेशनल आहिनि। तंहिं करे उहे आसान आहिनि ॿियनि खे ते पहुचाइण जे लाइ बि, सम्झण जे लाइ बि। बाक़ी माना हर को पंहिंजी पंहिंजी उनखे ॾींदो। अच्छा, तव्हां मुसवरी जो सफ़र कॾहिं खां शुरू कयो? ईअं त माण्हू चई सघे थो त नंढपण खां कुझु रुझान हूंदा आहिनि माण्हूअ जा। हिकिड़ो रुझान मुंहिंजो मुसवरीअ जो बि हुयो। स्कूल लाइफ में बि जीअं ड्राइंग सेखारींदा त ड्राइंग में मां मुस्तक़िल स्कूल लाइफ में फर्स्ट पोजीशन खणंदो आहियां। इन मां अॻिते हली ख़बर पई त माना मूंखे उन ज़माने खां ई हिकिड़ो उन जे लाइ रुझान हो। मगर गॾोगॾु मां क्रिकेट बि खेॾंदो हुउसि त क्रिकेटियर बि हुउसि, फास्ट बॉलिंग बि कंदो हुउसि। वरी अॻिते हली स्कूल जे या कॉलेज जे ड्रामनि में हिसो वरितुमि त एक्टिंग बि कईसीं ड्रामनि में, स्पोर्ट्स, मुसवरी, अदाकारी। इन सां अम्मा जी जॾहिं 80 में वफ़ात थिए थी त मां पाण खे तना, इनसिक्योर, अदम तहफ़ुज़ जो हिकिड़ो शदीद अहसासु थियो। ऐं मुंहिंजी शख़्सियत में या मां में हिकिड़ो मां सम्झो बदिलजी वियुमि हिकिड़े पहलू खां। ऐं हिकिड़ी इहे पेंटिंग ठाहियमि जेका मुंहिंजी पहिरीं पेंटिंग हुई। हाणे अदम तहफ़ुज़ जेको मूंखे अम्मा खां पोइ पैदा थियो, हालांकि उन वक़्तु मुंहिंजी तक़रीबन 40 साल उमिरि हुई। अच्छा, 40 सालनि में तव्हां पंहिंजी पहिरीं पेंटिंग ठाही हुई? तख़लीक़ी जेको अॼु जो सफ़र आहे, जेको अॼु मां कमु करे रहियो आहियां, उहो मां 80 में शुरू कयो तव्हां। बाक़ी ईअं जीअं माण्हू हल्को फुल्को उन सां लॻाव हूंदो आहे, हाणे मुंहिंजो लॻाव न आहे। हाणे मुंहिंजो हुन सां इश्क़ु आहे। पेंटिंग सां, मुसवरीअ सां को बि ॾींहुं ख़ाली न हूंदो आहे। सफ़र में हुजां या किथे ॿिए हंधि आहे त ॿी ॻाल्हि आहे, न त मुंहिंजो रियाज़ मां रोज़ानो पेंटिंग 5-6-7 कलाक ताईं कंदो आहियां। अच्छा, तव्हां 80 वारी ॻाल्हि कई त तव्हां जॾहिं पहिरीं पेंटिंग ठाही अदम तहफ़ुज़ जो, जॾहिं तव्हांखे अहसासु थियो त उन में तव्हां छा ठाहियो पेंटिंग? उन में मां त पहिरियों रंग फैलायमि। जॾहिं उनखे मां नाइफ सां ब्लेड हिकिड़ो कटियल पियो उन सां स्क्रैच कयमि त उन मां हिकिड़े पहाड़ ते माण्हू वेठो आहे जेको ओकड़ो वेठो आहे ऐं पहाड़ मथां ई टकराइजी रहिया अथसि। उन मां ईअं महसूसु मूंखे थियो ॾिसण सां। हाणे उहा का मां लिकियमि कोन, रुॻो कलरनि मां उहा स्क्रैच करे निकिरी आई पाण। त उहो हिकिड़ो इस्तक़ामत जो ऐं डिटर्मिनेशन जो ॼण को मूंखे जंहिंजी ज़रूरत हुई अदम तहफ़ुज़ जे करे, त उन पेंटिंग में मूंखे उहा कैफ़ियत नज़र आई त मूंखे उहो जेको कमज़ोर पियो करे अदम तहफ़ुज़, उन जे लाइ मां तयारु थी उन में पेंटिंग में वेही रहियुमि। अच्छा, तव्हांजी उन पहिरीं पेंटिंग खे केतिरी पज़ीराई मिली? उहा जंहिं वक़्तु
पोइ मां लगातार 6 ॾींहं बिना निंड जे बिना आराम जे चांहि ऐं बिस्कट ते 6 ॾींहं लगातार मां राति जो कमु कयो। उन पहिरीं पेंटिंग ठाहिण खां पोइ पोइ छा ठाहियो तव्हां उन खां पोइ वरी? उहा पेंटिंग मुख़्तलिफ़ उन में कैफ़ियतूं जॾहिं उहे हैदराबाद में मां तंहिं वक़्त में हाई स्कूल में ख़ालिद मेमोरियल हाई स्कूल हो या एस के रहीम हो, ख़ालिद मेमोरियल तिलक चाड़ीअ जे हेठां हुयो। बहरहाल जॾहिं उहा पेंटिंग्स फतह हाले पोटो ख़ुदा बख़्श मोहम्मद अली एन के आशिक़ जॾहिं इहे हा उते मौजूदु, जॾहिं उन्हनि ॾिठो त उन्हनि पसंदि तमामु ज़बरदस्त नमूनो कयो। उहे परेशान आहे टेक्निकली त इहे तो ठाहियूं कीअं आहिनि, यानी कीअं ट्रीट कीअं कयो आहे तो कलर्स खे। मां ऑयल पेंसिल में ऐं पेपर ते ठाहियो ऐं टेक्निकली बि उहा मुंहिंजी ईजादी ऐं सभु दोस्त उन वक़्त जा जेके मूंखां उन वक़्तु बहितर बि कमु कंदड़ ऐं बहितर उन्हनि जी शनासाई बि आहे, उहे हिकदमि पुठिते रहिजी विया जॾहिं उहे पेंटिंग ॾिठुमि। ऐं उनखे पहिरियों माण्हू जंहिं एप्रीसिएशन चइजे या हिमत अफ़साई चइजे जंहिं मुंहिंजे कम खे सुञातो, हुननि तारीफ़ कई मगर बेसाख्ता हुननि जी बि तारीफ़ हुई, उनमें कान हो कुझु बि ॿियो। अलबत्ता टेक्निकली हो उनखे बयानु न पिया करे सघनि जीअं मां बयानु न पियो करे सघां त हे कहिड़ो स्कूल ऑफ थॉट आर्ट जो मां सेल्फ टाट हुउमि। त एन के आशिक़ 2 पेंटिंग्स मां उहे फ्रेम कराए फतह जे कमरे में, फतह हाले पोटो पाण बि सिंध जो वॾो आर्टिस्ट आहे, उनजे कमरे में लॻल आहिनि। एन के आशिक़ आयो, उन फतह खे चयो त कंहिं ठाहियूं आहिनि, चईं रज़वान ठाहियूं आहिनि। इतफ़ाक़नि मां बि शाम जो ईंदड़ हुउमि फतह वटि आयुमि त माखन चई त बाबा हे तो ठाहियूं आहिनि। मां चयुमि हा साईं। ऐं साईं मूंखे एतिरी लिफ्ट कोन कराईंदो जो मां पाण अफ़गानगी टाइप जो, साईं बि पंहिंजो हिकिड़ो पंहिंजे स्टाइल जो न हो ॻल पवंदड़ न मां ॻल पवंदड़। चईं त ज़बरदस्त ठाहियूं थिए। वरी हुन फतह खां पुछो जंहिं वक़्तु फतह हे कहिड़ो आर्ट आहे त फतह थोरो पंहिंजे हिसाब सां हुननि जो बयानु कयो कि बाबा हे इम्प्रेशनिज़म एक्सप्रेशनिज़म आहे ऐं असां वटि अहिड़े अंदाज़ जो कोई कमु नथो करे। वरी मां थोरो भरिसां ई वेठो हुउमि, मूंखे चईं त हेॾे त बाबा, मां वरी भरिसां अची वेठोमांसि। मूंखे चई हथु ॾेखार त मां सिधो मां, छाकाणि त इहा मूंखे ख़बर हुई ॿुध सुध हुई त हो नजूम जो इल्मु बि ॼाणंदो आहे। त पंहिंजो हथु ईअं करे हुन हथ खे उबतो कयो ऐं हुनखे चुमी ॾिनी। इहा हुनजी चई कमाल कयो आहे तूं। उन ऐं चई कंहिंजे बि चवण में लॻजांइ त स्केल नंढो आहे या हीअं न हूअं, तूं इन कम खे जारी रख। ऐं मां पोइ उन कम खे जारी रखियुमि। ब्रेक जो वक़्तु है, ब्रेक खां पोइ तव्हां सां गुफ्तगू जो सिलसिलो वरी जोड़ियूं था। नाज़रीन, वक़्तु है ब्रेक जो, वठूं था वेलकम बैक नाज़रीन। इमरानी साहब, तव्हांखे कॾहिं महसूसु थियो त तव्हां एॾी ख़ुदादाद सलाहियतनि जा मालिक आहियो, तव्हांजे हथ में एॾो हुनुरु आहे, उन सां गॾोगॾु तव्हां तदरीसी शोबे सां बि वाॻियल रहियो, त ॿई शयूं गॾोगॾु तव्हां कीअं खणी हलियो? छाहे त हर कमु तख़लीक़ कंदो आहे। तालीम जो असली मक़सदु आहे त शख़्सियत जी तामीर। त शख़्सियत जी तामीर
जेसि ताईं उस्ताद या जेको तदरीसी अमल में मौजूदु आहे उहो पाण शख़्सियत न आहे त शख़्सियत जी तामीर नथो करे सघे। फ़क़ति टेक्निकली हो ABC माइनस सेखारे सघे थो, हो ज़िंदगी कीअं गुज़ारिजे या ज़िंदगी छा आहे या आला आदर्श छा आहिनि, नेकी छा आहे, इल्मु माण्हूअ खे चालाक बणाए थो, नेक नथो बणाए। तंहिं करे शख़्सियत नेकी ऐं भलाईअ ऐं हमदर्दीअ ॾे राग़िब करणु उस्ताद जो पहिरें में पहिरियों। तंहिं करे तदरीसी अमल ऐं मुसवरी बि वरी उन सां इन ई सिलसिले में लाॻापियल आहे। हर फ़न त हर कम खे जेको पंहिंजे पूरे वजूद सां अमल कंदो त उहो नतीजो बि कढंदो ऐं तदरीस में बि समाजी तरह सां त मां ऑफिसर्स जे लाइ या जेके हिकिड़ा रिजिड जामिद दिमाग़ आहे, रिजिड माण्हू आहे, उन्हनि जे ख़िलाफ़ु मां आज़ादीअ जो, बराबरीअ जो ऐं इन जो सबक़ु ॾिनो। छाकाणि त जंहिं वक़्तु मां अक्सर 6वीं क्लास खणंदुसि, अच्छा, उनजो सबबु इहो हो, हाणे मां ॻाल्हायां थो एजुकेशन जे जी पहलू जी खां, बिल्कुलु मुसवर जी हैसियत सां ऐं हिकिड़े टीचर जी हैसियत सां। त हिकिड़ो स्टेप थींदो आहे जॾहिं हिकिड़ो ॿारु प्राइमरी पढ़ी अंग्रेज़ी यानी हाई स्कूल में ईंदो आहे, त मां पहिरियों फस्ट इन करे पढ़ाईंदो हुउसि त हिकिड़ो सौ स्टेप आहे। प्राइमरीअ में छा आहे त हिकिड़ो ई उस्ताद सभु सब्जेक्ट पढ़ाईंदो आहे, हाई स्कूल में फ़नामीना तब्दील हूंदी आहे, हुन जे लाइ हिकिड़ो नओं ॾाको आहे, नई तब्दीली आहे माहौल जे सिस्टम जे। त मां तारफ़ वारफ़ कराए पहिरियों सुवालु जेको कंदो हुउसि शागिर्दनि सां, ऐं उन वक़्तु शागिर्द बि हिकिड़े स्कूल में त हाई स्कूल लाड़काणे पायलट में हुउमि लास्ट सर्विस जे दौरान में, त 94 छोकिरा 6वीं जमायत में हुया। त मां पहिरियों सुवालु लॻो कनि, तव्हांखे ख़ौफ़ छा खां थींदो आहे? शागिर्दनि खां नाला वाला पुछी त शागिर्दनि त हुननि जो पहिरियों आहे त ज़हन में ख़ौफ़ खे जेसि ताईं माण्हू नथो कढे तेसि ताईं काई शइ बहितर तरीक़े सां परसीव एब्ज़ॉर्ब नथो करे सघे। त शागिर्दनि खां मुख़्तलिफ़नि खां इहे सुवाल कनि। कंहिं चयो त मूंखे जिन खां भउ थींदो आहे, कंहिं चयो त मूंखे नांग खां भउ थींदो आहे, कंहिं चयो त मूंखे उस्ताद खां भउ थींदो आहे, कंहिं चयो त मूंखे पीउ खां भउ थींदो आहे, वालिद खां भउ थींदो आहे। तक़रीबन कंहिं वरी इहो चयो त मूंखे ख़ुदा खां भउ थींदो आहे। मां हिकु हिकु जा जवाब ॾिना। जंहिं चयो त जिन्हनि खां भउ थींदो आहे, मां उन्हनि खे हिकिड़ो वाक़ियो ॿुधायुमि त हिकिड़ो मुंहिंजो दोस्त हो, हुन खां गुज़रा पियो, वियुमि राति जा 10 थिया, हिकिड़े हंधि क्रॉस कयुमि त हिकिड़ो बाग़ वारो इलाइक़ो हो, उते जो मां ॾिसां तंहिं वक़्त में लाइटिंग जो एतिरो सिस्टम कोन हो, त हिकिड़ो अछनि कपिड़नि सां माण्हू बीठो आहे वॾो ईअं, त मां उहो हंधि जल्दी जल्दी क्रॉस करे मां सम्झियुमि इहो जिन आहे। तंहिं वक़्त में मां 6 अंग्रेज़ी माना मैट्रिक खां 1 साल अवल, तंहिं वक़्त में स्टैंडर्ड आहे 6th स्टैंडर्ड में। सुबुह जो बि वरी मुंहिंजी रूट उहा ई त दोस्त ॾोंहुं थींदो वेंदो, उतां जो लॻियुमि त राति वारो वाक़ियो मूंखे उहा सीन जंहिं वक़्तु यादि आई त नज़र जो फेराए ॾिठमि त उन बाग़ में वण खे कटे थुड़ बीठो हुजे थोरो, उनखे वरी हुननि चूनो हणी छॾियो हो त छबर उन वक़्तु कलर उनजो कारो थी वियो, साए मां कारो थी वियो, ऐं उहो अछो कपिड़नि सां ॼण को मूंखे माण्हू नज़र आयो। त मां चयुमि बाबा मां जे सुबुह जो न वञा त मां ज़िंदगी भर उनखे जिन सम्झंदो रहां,
माना जिन कोन हो, माना हिकिड़ो सही। ख़ौफ़ ईअं कढियो मुख़्तसिर करे वरी हाँ। ख़ुदा जो मां चयुमि ख़ुदा खां ख़ौफ़ छो कजे, उन सां तव्हां मोहबत छो नथा कयो, तव्हां चङा कम कयो उन सां मोहबत कयो, उन खां डिॼण जो कहिड़ो सुवाल आहे, डिॼंदो उहो जेको माण्हू ग़लति कमु कंदो न, ख़ुदा चङनि कमनि में त ख़ौफ़ करण जी ज़रूरत ई कान्हे का। अहिड़े नमूने मतिलबु बाक़ी वालदेन चूंकि मारींदा हुआ ऐं उस्ताद बि असां वटि ट्रेनिंग खां इहो सिस्टम आहे, तंहिं करे उन्हनि जे ख़ौफ़ जा तमामु समाजी जेके थियनि था उहो नफ़्सियात सां बि वास्ता रखनि। ख़ैर इहा ई तदरीस जो अमल हो ऐं पढ़ाइण जे लिहाज़ खां मां उहा सब्जेक्ट पढ़ाईंदुसि जेका मूंखे पसंदि हूंदी, तंहिं करे मां पहिरें दर्जे खे अंग्रेज़ी पढ़ाईंदो हुउसि, मैट्रिक खे उर्दू पढ़ाईंदो हुउसि ऐं 8वीं खे सोशल साइंस पढ़ाईंदो हुउसि, 9th खे सिंधी पढ़ाईंदो हुउसि। सही। अच्छा, तव्हांखे यादि आहे त हिन वक़्त ताईं तव्हांखे केतिरो अरसो थियो आहे पेंटिंग्स ठाहींदे ऐं केतिरियूं तव्हां पेंटिंग्स ठाहे चुका आहियो? मां पेंटिंग त हज़ारनि जे तादाद में ठाहियूं आहिनि जेके 10,000 जे अंडर में अचनि थियूं। अच्छा, माशाल्लाह। ऐं ॿियो तव्हां ॿियो मां इहो पुछो केतिरा साल थिया आहिनि तव्हांखे ठाहींदे? 80 खां वठी मां लॻातार बिला ठाहींदा दावे था अचो। कमु करे रहियो ऐं 10,000 तव्हां ठाहे चुका आहियो। उन्हनि मां तव्हांजूं यादगार पेंटिंग्स जेके तव्हांखे यादि रहियूं हुजनि, तव्हांजो इंतिहाई शानदार कमु जेको तव्हांखे पाण बि तमामु घणो वणियो हुजे। छा आहे त हाणे 10,000 जो वॾो तादाद आहे। हाणे सिंध हीरन खान उन ते वेबसाइट तां इंटरनेट तां रसूल बगदर्स 73 में मां जुमशाहीअ में रहियो आहियां, दोस्त आहे उन में जी हिकिड़ी पेंटिंग खई आहे जेका टाइटल जे लाइ आहे किताब ते। हाणे मां उहा यादि पियो कयां त हीअ कहिड़ी पेंटिंग आहे जो प्रिंट जो जेको हिसो थियो त पूरी तरह सां मुंहिंजे ज़हन में कान पई अचे। ईअं मां मोहतरमा बेनज़ीर साहिबा जी 88 जे ज़माने में BBC लंदन तां उनजी स्पीच रिले पई थिए जेका हुन पंहिंजे लंदन में कारकुननि सां कई हुई जेके उते मौजूदु आहे, हेॾे अञा कान आई। उन जूं तस्वीरूं त मां उन वक़्तु पेंटिंग पियो कयां वेठो ऐं BBC जो रेडियो हले पियो, जातो मां तकरीर बि ॿुधी हुजे ऐं पेंटिंग बि पियो वेठो कयां, छाकाणि त मां TV घटि ॾिसंदो आहियां, रेडियो ॿुधंदो आहियां या त जॾहिं थोरी देरि खां पोइ उहा पेंटिंग त ठही वई, मां पेंटिंग ॾिठो, मुंहिंजी बेबी आई का पहिरें अंग्रेज़ीअ में ई या चौथे सिंधी में ई, हाणे त माशाल्लाह मां हुआ, हुन चयो त बाबा हीअ त बेनज़ीर साहिबा ठाही अथव। अच्छा। मां बि ॾिठुमि त थोरो ईअं ज़हन में आयो, फोटू तव्हां बेइख्तियार ईअं ठाहींदा विया? मां त ख़्याली तरह सां हिकिड़ो ॿुधा पियो लफ़्ज़ ऐं तसवर सन त हिकिड़ो जेके फोटू ॾिठल आहे TV ते या अख़बारनि वग़ैरह में उन वक़्तु बि छपा। ख़ैर वरी सुभाणे ते या कोई दोस्त आयो, उन बि चयो त यार हे त तंहिं वक़्त में हिकिड़ी हुनजो नालो भुट्टे साहिब खे फांसी अची चुकी, इहो सॼो वायुमंडल गुज़री चुको हो। सो मां उनखे वरी थोरो अॻिफा वारनि खां इलाज करे हिकिड़ो फोटोग्राफ, पेंटिंग जो फोटोग्राफ उहो हणी छॾियुमि त जे मुलाक़ात थी वई त मां हुनखे ॾींदुसि। ख़ैर मुलाक़ात जी तफ़सील खे असां टाइम जे हिसाब सां बयानु नथा कयूं। हिकिड़े दोस्त जे मार्फत 88 जून में ज़ियाउल हक़ जीअरो हुजे, उन जो को दोस्त जो कमु हुजे, उन ॿिनि माण्हुनि जे मिलण जो पास वरिती। हुन जो ॿियो दोस्त कंहिं ख़ौफ़ में उन सां वीचारे सां जंहिंजो कमु हो वञण जे लाइ तयारु कोन हो,
पोइ माॾे आयो चई तूं हल। मां चयो बाबा मां छाजे लाइ हलां, मुंहिंजो त कोई कमियूं कोन्हे, वञी मां हा छा कयां। चई यार हल त सही मां सां गॾु। हम्म, मूंखे वरी उहा तस्वीर जो साम्हूं सही, मां हा लॻाए छॾियमि, हा उनखे अख़बार में वेढ़े करे, हा वेढ़े करे। हालांकि जंहिं पोज़ीशन में हुउमि, जेके कपिड़ा पिया, हिकु अधु ॾींहं जी ॾाढी बि हुजनि, बहरहाल मां हुन सां वियमि। जंहिं वक़्तु अंदरि वञी मिलियासीं तो मां उनखे चयुमि ये तस्वीर है, ये मैंने ऐसे ऐसे बनाई है, हाँ इसमें आप एक समंदर के सतह पर बैठी हुई हैं और कौम के लिए सोच विचार कर रही है। वहाँ वरी 94 में वहाँ रखी पेंटिंग। मां को चई आपको क्या चाहिए। मां चयो मुझे कुछ नहीं चाहिए। अच्छा मोहतरमा तव्हां खां पुछो। हाँ तो आपको क्या चाहिए। मां चयो कुछ नहीं चाहिए, मैं एग्जीबिशन करूँ उसमें आप शिरकत करें। तो मूंखे चई हम ज़रूर शिरकत करेंगे। कहाँ करोगे। कराची में। कि हम ज़रूर शिरकत करेंगे, एक हफ्ता पहले इतला देंगे। हाँ अगर हम जेल में न हुए या मुल्क से बाहर न हुए तो और बात है, नहीं तो आप एक हफ्ता पहले इतला करेंगे, हम इफ्ताह ज़रूर करेंगे। पोइ हुन 94 में इफ्ताह कयो, जंहिंमें हुन पाण पर्सनली 11 पेंटिंग्स मुंहिंजूं ख़रीद कयूं। अच्छा इहो इफ़्तिताह किथे कयईं, कराची या लाड़काणे में? उहा थी इस्लामाबाद में सोलो एग्ज़ीबिशन। अच्छा मां वाहिद हिते मूंखे सिंधी चवणो पवंदो हो, हा बिल्कुलु, त मां सिंधी वाहिद आहियां हा जंहिंजी सोलो एग्ज़ीबिशन ॿ दफ़ा इस्लामाबाद में थी आहे। अच्छा इस्लामाबाद आर्ट काउंसिल मरकज़ी गैलरी आहे। ऐं मोहतरमा 11 तस्वीरूं ख़ुदि पसंदि करे ख़रीद कयूं। पाण आई, पाण स्पीच कयईं ऐं उन में तव्हां जीअं मोहन जे दड़े जो तारीफ़ करायो त कमेंट्स में लिखियो अथई त अ मैन केम फ्रॉम द माउंट्स ऑफ द मोहन जो दड़ो। ज़बरदस्त। माना हिकिड़ो हुन मूंखे नुमाइंदा वारिस तहज़ीब जो इन ख़िताब सां, ॿिया त हथ राधू हिक ॿिए खे ख़िताब पंहिंजा ॾेई वेठा आहिनि, मगर उहो लिखत में मुमकिन आहे त कमेंट्स ते तव्हां ॾेखारे बि सघो था। ऐं हुन बाक़ाइदे ऐं कमेंट्स जो बि हिकिड़ो इतफ़ाक़ थियो। ख़ैर मतिलबु मोहतरमा पाण तव्हांखे टाइटल इहो जेको ॾिनो। अच्छा उन खां पोइ मोहतरमा खां पोइ तव्हां सम्झो था तव्हांखे ओतिरी पज़ीराई मिली सघी सरकार तरफ़ां, तव्हांजे फ़न खे का हथी ॾियारण जी कोशिशि कई वई? चए त मां त सरकारी तौरु न वियो हुउमि, इतफ़ाक़िया मोहतरमा सां मुलाक़ात थी। बाक़ी सरकारी पज़ीराई एग्ज़ीबिशन से मुंहिंजी हिकिड़ी इस्लामाबाद में 2 थियूं। हिकिड़े में मोहतरमा आई, ॿिए में वरी परवेज़ साजियो आयो, किशोर नाहिद उन डायरेक्टर जनरल ई। ख़ैर उन खां पोइ वरी लाहौर जे NCA में थी, जंहिंजो इफ़्ताह वरी एलिस फैज़ खां मां करायो। अच्छा उन सां मिलियुमि। मां चयुमि त आपके शौहर का वो शेर मुझे बहुत याद आता है, रुके तो कोहे गिरां थे हम, पहले तो जहाँ से गुजर गए, दर्द इतना है कि हर रग में है मैशर बर्पा, सुकून ऐसा है कि मर जाने को जी चाहता है। ज़बरदस्त, बेहतरीन। तो हुन चयो हम ज़रूर आएंगे। सो इहो बाक़ी पज़ीराई शायदि त लाबीज़ आहिनि। इवन अॼु बि तव्हां हुननि खां 94 जो पुछंदव ऐं दुनिया जे न पाकिस्तान जूं जेके बि अंग्रेज़ी उर्दू अख़बारूं उन ते इहा टाइटल न्यूज़ आहे जंहिंजूं कटिंग्स मुंहिंजे गैलरीअ में लॻल आहिनि। मगर तव्हां आर्ट काउंसिल वारनि इस्लामाबाद वारनि खां पुछंदव त रज़वान जी अलीअ जी उमरानी जी एग्ज़ीबिशन जो रिकॉर्ड जो उन्हनि रिकॉर्ड ई गुम करे छॾियो।
अच्छा, इन जो जवाब मां तव्हां खां ब्रेक खां पोइ वठंदमि त इहा लॉबी जेका तव्हां चओ था इहा छाजे करे आहे, इहा जेका ॿिए खियाई जेका थिए थी त हिकिड़ो जॾहिं टाइटल हिकिड़ो हेडलाइन न्यूज़ इहो हली हुई, सभिनी अख़बारनि में लीड इहो लॻो हुयो त पोइ उहो रिकॉर्ड गुम करण जो सबबु छा थो थी सघे या इहा लॉबी ईअं छो कमु करे रही आहे। नाज़रीन, वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। मुराणी साहब, ब्रेक ते वञण खां अॻु में ॻाल्हि हले पई त हिकिड़ी लॉबी जी तव्हां ज़िक्र कयो त अॼु बि उन्हनि खां उहो रिकॉर्ड जे करे घुरिजे त उन्हनि गुम करे छॾियो आहे। इन जी को ख़ासि वजह, को ख़ासि सबबु तव्हां ॿुधाए सघो था? असांजी वारसी कान्हे का न, असांजी पंहिंजी लॉबी काई कान्हे का, ॿियो को सबबु कोन्हे। असां पाण ताक़तवर न आहियूं, असां सम्झो हिकिड़ो कानून हुननि जी कानूनी आहियूं न। अच्छा, असां ताक़तवर न आहियूं या असांजूं पंहिंजूं कमज़ोरियूं आहिनि, इन में ॾोह कंहिंजो आहे? कहिड़ी तरीक़े सां असां पाण खे पंहिंजे फ़न खे मञता ॾियारे सघूं था? मन त ॾिसो न, हिते उर्दू स्पीकिंग, पश्तो स्पीकिंग, पंजाबी स्पीकिंग जी लॉबीज़ आहिनि। हिते कराचीअ में आर्ट जे हिसाब सां मां 100 पेंटिंग्स रखां थो। 100 जेके बि हिननि जा यानी कि हिननि टिनी ज़बानुनि जा आहिनि, 100 पेंटिंग्स हो बि रखनि। आर्ट जी अगरि हिकिड़ो मयार ऐं पसंदीदगी या हिकिड़ो ईअं त हर को फ़न पंहिंजी पंहिंजी जॻह ते फ़नकार आहे, वॾा आहिनि, सुठा आहिनि, क़ाबिल इज़त आहिनि। मगर ईअं अगरि तक़ाबली जाइज़ो वठिजे रुॻो त हुननि जे मयार खां कंहिं बि सूरत में घटि कोन्हे को, सवाइ त असांजी लॉबी कान्हे का ऐं हिते सुञाणप कान्हे का। ईअं चौकुंडीअ वारी मिसिस हुसैन सां मिलियुमि, उन में जूं कुझु तस्वीरूं चयो त मां चयुमि एग्ज़िबिशन करे, चई आपका नया नाम है लिहाज़ा उहो पैसा ऐं ग्राहक हुननि जा क्लाइंट्स वग़ैरह। अच्छा, इन में असांजी हाणे त सिंध में पीपल्स पार्टी जी सरकार आहे ऐं मोहतरमा शहीद राणी जेको आहे सो पाण तव्हांजे फ़न खे मञता ॾिनी ऐं तव्हांखे मुंहिंजे दड़े जे हवाले सां तव्हांखे हिकिड़ो टाइटल ॾिनो हुई, त तव्हां सम्झो था त पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे सिंध में, उनखे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि त जीअं इहा सुञाणप बरक़रार रहे, इहा सुञाणप दुनिया बि ॾिसी सघे? उन्हनि जी इन्हनि शयुनि सां दिलचस्पी कान्हे का, सम्झो था न, त इनखे वधाए हे होज मालो ॻाए ऐं ईअं ढोल वोल वॼाए हिकिड़ो सकाफ़त खे मुंहिंजो त यानी कि अञा ताईं जेको आर्ट में जुनून या इश्क़ आहे उनजो बुनियादी महरक हाणे जेको मां वटि ताक़तवर थी रहियो आहे त जीअं असां जॾहिं तहज़ीब जी ॻाल्हि अचे थी, सिविलाइज़ेशन जी, त असां मोहन जे दड़े जो नालो था वठूं, आला शाइरी जो ज़िक्र अचे दुनिया जी लेवल ते त असां लतीफ़ जो नालो था वठूं। त मुंहिंजो इहो आहे त मुसवरीअ जे मैदान में या शेख अयाज़ आहे, इहे 5-4 नाला, मगर उन्हनि जी विसत असां मोहन जो दड़ो ऐं लतीफ़ खां सवाइ अगरि हिकिड़ो इन ॻाल्हि खे असांजी क़ौम सम्झे त मां एतिरो कमु कयो आहे त उन में नालो अची सघे थो, उहो ईंदड़ नस्ल जे लाइ, ईंदड़ आर्टिस्टनि जे लाइ इंस्पायरेशन जो सबबु बणिबो त असां वटि बि को हिन क़िस्म जो हिन पाए जो आर्टिस्ट पैदा थियो, जेको इतफ़ाक़ आहे। बिल्कुलु न, इहो इतफ़ाक़ नथो चई सघिजे, अहिड़ा माण्हू सदियुनि में वरियनि में पैदा थींदा आहिनि। अच्छा, तव्हां मूंखे इहो ॿुधायो त अहिड़ी का पेंटिंग जेका तव्हां ठाही हुजे, जेका तव्हांखे बेइंतिहा वणी हुजे, जंहिंखे हिन वक़्तु बि तव्हां संभाले रखियो हुजे, कंहिंखे ॾियण जे लाइ या पाण वटि हमेशह संभालण जे लाइ तव्हां रखी हुजे, अहिड़ी का पेंटिंग आहे हिन वक़्तु तव्हां वटि?
मां पेंटिंग्स ईअं त मां वटि हिकिड़ी पसंदि कान्हे का न, हम्म, छाकाणि त काफ़ी सारियूं आहिनि जेके मूंखे वणंदियूं आहिनि। हम्म, ईअं केतिरियूं दोस्तनि खे बि वणियूं आहिनि। हाणे हिकिड़ी पेंटिंग्स आहे, उन्हनि जो शायदि मुमकिन आहे स्क्रीन ते बि पई आहे, अहमद फराज़ एग्ज़िबिशन में आयो हो इस्लामाबाद, अच्छा, पंहिंजी वाइफ सां पंहिंजे पुट सां गॾु, हुन सां अधु कलाक ईअं ॻाल्हि ॿोल बि थी। मूंखां थी वई त मां हुनखे उहा तोहफ़त न ॾिनमि, छाकाणि त हुनखे ख़रीद करण जी बि हैसियत हुई ऐं मूंखे ख़ुशामद जी ज़रूरत कान हुई। एप्रिसिएशन हुन पेंटिंग खे ॾाढो लाइक कयो। पोइ हुनखे मां ॾिसंदो आहियां त इन जे करे उहो बि यादि ईंदो आहे ऐं उहा बि मिसाल वणंदी आहे। अहिड़े सही, नमूने ईअं हाँ, केतिरियूं पेंटिंग्स केतिरी आहिनि पेंटिंग्स आहिनि। जेके अच्छा, सिंध खां या पाकिस्तान खां अलावा ॿाहिरि तव्हांजूं के अहिड़ियूं पेंटिंग्स जी एग्ज़िबिशन्स थी करे ॿाहिरि इतफ़ाक़ थियो, किथे वियव तव्हां? मां अमेरिका वियो हुउमि। हम्म, मुंहिंजी हिकिड़ी शेरेटन होटल शिकागो में एग्ज़िबिशन थी, अच्छा, ॿी वरी वाशिंगटन में थी, वरी वाशिंगटन जे भरिसां मैरीलैंड आहे उते थी, हिकिड़ी वरी दोस्तनि जे हिकिड़े हल्के में सान फ्रांसिस्को में थी। अच्छा, उते तव्हांखे कहिड़ी पज़ीराई मिली हितां जे बनस्बत? उते तव्हांजे फ़न खे केतिरो पसंदि कयो वियो? पसंदि त हिते बि कयो वियो आहे, पसंदि जो फ़क़ति मामिलो न आहे। क़दर मतिलबु न आहे। क़दर, हाणे क़दर जी बि वरी मां वटि माना न आहे, जो मां पाण त कंदो रहंदुसि न। क़दर छाजो कंदा, कंहिंजो कंदा? क़दर रुॻो इहो बि करिणो अथनि त हिकिड़ो क़ौमी वरिसो सम्झी। मुख़्तसिर अगरि ॻाल्हि कयां त जहिड़ी मुंहिंजी लाड़काणे में गैलरी ठहियल आहे, अॼु बि अगरि हीअ क़ौम जे कुझु बि होश हवास रखे थी त उहा गैलरी विज़िट करे, उहा कराचीअ में अगरि 6 महीननि में उहा तयारु थी वञे, ओड़ी आहे बि 600-700 फुटनि ते, उन साइज़ जो हॉल ऐं उन साइज़ जी जेका उनखे मां पूरनि ठिकरनि जे तावनि सां जेको एलिवेशन, उहो बि तख़लीक़ी अमल आहे मुंहिंजो। सही, ओड़ी बिल्डिंग हिते हिकिड़ो ॾिसण, रुॻो ॿाहिरों बिल्डिंग ॾिसण ईंदा, अंदरि हिकिड़ो उनखे मुस्तक़िल नो लॉस नो गेन सेल हिकिड़ो, जीअं ज़मीन नक्श वग़ैरह वारनि जे लाइ ठाहे थो न। हाणे मां वटि करोड़ा रुपया, बाक़ी हाणे उहे पैदा करणु ॾुखिया कोन्हनि खे, मगर उन जा जेके उन्हनि ज़राया रखिया आहिनि उहे मूंखे पसंदि कोन्हनि खे। सही, त ऐं असां वटि काई अहिड़ी लाबी कान्हे का, असां वटि ॾिसंदो त करोड़नि जा अरबनि रुपयनि जा बंगला अथनि। कंहिं वटि बि अक्सीरत वटि मां 2-3 दफ़ा इतफ़ाक़ थिया आहिनि हिन में, कंहिं वटि बि ओरिजिनल पेंटिंग मुंहिंजी त छॾ कंहिंजी बि कान्हे का। अच्छा, तव्हां पोइ ज़िक्र हले पियो ॿाहिरि तव्हांजे फ़न खे केतिरो पसंदि कयो वियो, केतिरो माण्हुनि मोट ॾिनी तव्हांखे भला? बाबा उहो त मौजूदु इंटरनेट आहे न, उन ते कमेंट्स जेके बि दोस्त ॿुधनि था हाणे, उहे इटली हुजे, जर्मनी हुजे, फ्रांस हुजे, अमेरिका हुजे, उन्हनि जा जेके सीनियर पाण आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जूं कमेंट्स उन्हनि जो उहे पढ़नि त उन्हनि खे ख़बर पइजी वेंदी, या त हो कूड़ था ॻाल्हाइनि, उहो पाण ॼाणनि वञी, बाक़ी उन्हनि जूं कमेंट्स पढ़नि। अच्छा, प्रोग्राम जो वक़्तु बि ख़तमु थो थिए, आख़िर में तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो, का अहिड़ी ॻाल्हि करणु चाहींदो सभिनीनि ॾिसंदड़नि सां, या जेके सिंध वासी उन्हनि खे पंहिंजो को अहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? चाहे त जेसिताईं असां समाज खे तब्दील कयूं, हिननि हालतुनि खे तब्दील कयूं, तेसिताईं असां इनफ़रादी तरह सां कम से कम पाण खे तब्दील कयूं ऐं पाण असां मज़बूत हिकिड़े किरदार जा माण्हू बणिजूं। वॾी महिरबानी अव्हांजी, अव्हां प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जो वक़्त ते ख़तमु थो थिए। पंहिंजी मेज़बान सभिनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।